मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन महीने जे अंदरि असां 15 केस ड्रग्स जा रजिस्टर कया आहिनि, जंहिंमें 15 kg चर्स ऐं हिकिड़ो 1 kg असां आइस बि रिकवर कई आहे। त जिते जिते ख़बर पवे थी त उते असां कार्रवाई कयूं था ऐं मज़ीद बि इंशाअल्लाह। कोट ए सेक्शन पुलिस जी ज़बरदस्त कार्रवाई। शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि मां फुर्तियल 7 मोटरसाइकिलूं हथ करे 2 फोरन के गिरफ़्तार करने की दावा। SSP कंबर शदाद कोट तौहीद रहमान मेहमान यार मोहम्मद रंद SHO ए सेक्शन सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ए सेक्शन पुलिस ज़बरदस्त कार्रवाई कंदे शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि मां फुर्तियल 7 मोटरसाइकिलूं 2 मोबाइल फ़ोन हथ करे वरितियूं आहिनि, जॾहिं त गिरफ़्तार थियल फोरन जी सुञाणप अब्दुल सत्तार मुगेरी इमामदीन मुगेरी तौरु कई वई आहे। SSP जो चवणु हो त कंबर शदाद कोट ज़िले जे कंहिं बि शहर में मंशात जी बाबति शिकायतूं न मिलियूं आहिनि। केतिरा ई मंशात फ़रोश गिरफ़्तार करे जेल मोकिले छॾिया आहिनि। हुन चयो त शदाद कोट पुलिस जी कार्रवाइनि सां अमन अमान जी सूरत हाल काफ़ी हद ते बहितर थी आहे। SHO अली अनवर बरोही ज़बरदस्त कार्रवाई कई आहे, जंहिं ते जस लहणे उन मौक़े ते रिकवर कयल मोटरसाइकिलूं मालिकनि जे हवाले पिणु कयूं वयूं। आयल माण्हुनि तरफ़ां SSP DSP यार मोहम्मद रंड ऐं SHO ए सेक्शन खे गुलनि जा हार पाराए पिणु मुबारकूं ॾिनियूं वयूं।